मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं रोज़े जो तालुक़ु आज़ान सां आहे या वक़्त सां? अच्छा, इहा ॻाल्हि तमामु मुस्लमान जे इल्म में थियणु खपे त रोज़े जो जेको तालुक़ु आहे उहो वक़्त सां ई, आज़ान सां जेको आहे बिल्कुलु न आहे। आज़ान जेकी थींदी आहे उहा रोज़े जे टाइम खां बाद में थींदी आहे। असांजा तमामु मुस्लमान इन शइ जे अंदरि वॾी ग़लती कंदा आहिनि त साईं आज़ान मिले थी, हाणे आख़िरी पाणीअ ॿ ढोक पी वठि। आज़ान मिले थी, हाणे आख़िरी जेको आहे ॿ लुक़मा जेको खाई वठि। त यादि रहे जेकी सुबुह सां सेहरी जी आज़ान थींदी आहे उहा आज़ान यानी रोज़े जे टाइम खां बाद में थींदी आहे। सेहरी जो टाइम कंप्लीट थी वियो आहे, सेहरी जो टाइम पंहिंजे इख़्तिताम ते पहुची वियो आहे। आज़ान उन टाइम जी थींदी आहे, उहा सेहरी वारी आज़ान हूंदी आहे। उहा आज़ान ईअं हिकिड़ो क़िस्म जो ऐलान आहे त हाणे सेहरी जो टाइम ख़तमु आहे। यानी सेहरी जो टाइम जीअं जो ख़तमु थींदो आहे न त आज़ान उन जी थींदी आहे। ऐं कोई बंदो जेकॾहिं आज़ान जे दौरान पाणी पीए थो, आज़ान जे दौरान चए थो आख़िरी ॿ लुक़मा खाई वठां, आज़ान जे टाइम थोरा मानी जा ॿ गिर खाई वठां, त इहो रोज़ो इन ॾींहं जो तव्हांजो न थींदो। छाजे करे त आज़ान जेकी थी आहे न उहा आज़ान सेहरी खां बाद वारे टाइम जी आहे। यानी सेहरी जो टाइम कंप्लीट थी चुको आहे, सेहरी हिन टाइम वई आहे। उन जे लाइ हाणे हिकिड़े क़िस्म जो ऐलान आहे, त हाणे सेहरी जो टाइम बिल्कुलु न आहे। त यादि रहे त रोज़े जो जेको तालुक़ु हूंदो आहे उहो आज़ान सां बिल्कुलु न हूंदो आहे। आज़ान मुख़्तलिफ़ क़िस्म जी थींदी आहे असांजे इलाइक़नि जे अंदरि। यानी रोज़े जो टाइम बंदि थी वियो, के बंदा बंदि थियण जे 5 मिंट खां बाद में आज़ान चवंदा आहिनि, के बंदा 10 मिंट खां बाद में आज़ान चवंदा आहिनि, के 15 मिंट खां बाद में आज़ान चवंदा आहिनि। त आज़ान जे एतबार सां अगरि तव्हां रोज़ो रखियो त मां सम्झां थो तव्हांजा सभु रोज़ा वेंदा। आज़ान जे एतबार सां जेको आहे रोज़े ते एतबार न कयो।